सिंधी साइंस चैनल ते भली करे आया। ऋग्वेद हिंदू धर्म जे मुक़दस तरीन किताबनि मां हिकु आहे ऐं इहो 4 बुनियादी वेदनि मां पहिरियों वेद आहे। सन 1500 खां 1000 क़ब्ल मसीह दरमियान तरतीब ॾिनल इन वेद में मुख़्तलिफ़ देवताउनि, फितरी क़ुवतुनि ऐं काइनात बाबति मंत्र शामिल आहिनि, जिन मंझि पाण खे क़दीम इंसानी सोच, अक़ीदनि ऐं समाजी ज़िंदगीअ जी झलक मिले थी। ऋग्वेद कुल 10 मंडलनि में विरहियल आहे ऐं कुल 1028 सुक्तनि ते ॿधल आहे, जिन में अटिकल 10,500 मंत्र शामिल आहिनि, जिन खे रिचूं सॾींदा आहियूं। ऋग्वेद मंत्रनि जो हिकु अज़ीम ऐं शानदार मजमूओ आहे, जेको इंसानी तहज़ीब, रूहानियत ऐं फितरत सां असांजे लाॻापे लाइ हिकु बुनियादी ख़ाको पेश करे थो। ऋग्वेद जो मतन केतिरनि ई वसी मौज़ूअनि ते मुश्तमिल आहे, जिन में देवता, रिता यानी काइनाती निज़ाम, फ़लसफ़ो ऐं काइनात जो आगाज़, समाजी ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी तोड़े साइंस ऐं मुशाहिदो शामिल आहिनि। ततु कढिजे त इन्हनि हज़ारें रिचुनि जे मवाद जो बुनियादी मौज़ू सत्य यानी सच ऐं ज्योति यानी रोशनीअ जी ॻोल्हा आहे। ऋग्वेद पाण खे सेखारे थो त फितरत जी क़ुवतुनि सां मुसलसल ॻंढियल रहंदे वज्र यानी ताक़त ऐं धी यानी ॾाहप सां भरपूर ज़िंदगी कीअं गुज़ारिजे। ऋग्वेद सिंध जो अहम विरसो पिणु आहे, छाकाणि त इन जा केतिराई मंत्र सिंधू दरिया जे कपनि ते तरतीब ॾिनल आहिनि, जंहिंखे ऋग्वेद में तमामु वॾो मान मर्तबो हासिल आहे। हिन प्लेलिस्ट जो मक़सदु सिंधी माण्हुनि खे पंहिंजे अज़ीम विरसे सां रोशनास कराइणो आहे। पाण वारे वारे सां ऋग्वेद जे समूरनि मंत्रनि खे असुल संस्कृत में दुरुस्त उचार सां ॿुधंदासीं ऐं पोइ उन्हनि जो मंज़ूम सिंधी तर्जुमो बि पढ़ंदासीं। अचो त सिंध जे हिन अज़ीमुल शान विरसे खे पंहिंजो बणायूं ऐं सम्झूं। हिन इल्मी सफ़र में असां सां शामिल थियण लाइ सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। पाण मिलंदासीं ऋग्वेद जे पहिरें मंडल जे पहिरें सुक्त सां गॾु। सिखंदा रहो, सिंधी साइंस चैनल ॾिसंदा रहो।